बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साथ संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन धुन सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्रनि ते असां सत्संग करे रहिया आहियूं। भक्तिअ जो व्याख्या, भक्ति सूत्र। कल ताईं असां ॿुधोसीं कि भक्ति सभिनि खां श्रेष्ठ ऐं सुलभ भी आहे, सभिनि जे लाइ सुलभ आहे, सरल भी आहे, प्रमाण स्वरूप आहे। कंहिं प्रमाण जी सर्टिफिकेट जी जरूरत कान्हे। भक्ति शांति ऐं परमानंद स्वरूप आहे। शांति भी ॾींदी आहे ऐं परमानंद भी ॾींदी आहे। इन करे माण्हूअ खे घुर्जे कि भक्ति करणु खपे, ख़ासि कर हिन कल युग में। ॿियो के जटिल कठिन दिमागी कम जी साधना करण जे बजाय सरल सहज हृदय सां भगवान सां प्रेम करणु खपे, भक्ति करणु खपे। जेको भक्ति करे तो, जेको इस ताईं पहुची वियो, भक्ति जे शुरू करे छॾी, उन लाइ अॻिते निर्देश अचे तो हिकिड़ो महत्वपूर्ण निर्देश। वो या 61 नंबर सूत्र है। लोक हानो चिंता न कार्या निवेदितात्मलोक वेदत्वात्। भगत खे जेको हाणे भगवान जे समर्पित थी वियो, जेको भगवान जी भक्ति करे तो, उन खे लोक हानि जी चिंता न करणु खपे। लौकिक सांसारिक हानि, सांसारिक हानि छा थींदी आहे? हिकु आध्यात्मिक हानि थींदी आहे, पारलौकिक हानि, हिकु लौकिक हानि नुक़सान। पारलौकिक नुक़सान त चइबो आहे कंहिंजो चरित्र किरी पए, मूल्य मानवी मूल्य किराए छॾे त पारलौकिक हानि थी। कोई बेईमानी करे, हेठि किरी पए, शर्म छॾे ॾे त इहा पारलौकिक हानि। समय ईअं ई विञाए छॾे, भगवान जे भजन में न लॻाए करे फालतू समय विञाए छॾे त पारलौकिक हानि। आत्मा खे प्रगट करण वारी ॻाल्हि न करे ऐं ईअं ई समय विञाए छॾे त हानि, पारलौकिक आत्मिक हानि। पंहिंजो पाण खे न सुञातई या पंहिंजो पाण खे अञा मूर्छा में आणे छॾियईं त इहे पारलौकिक हानि। बाक़ी सांसारिक हानि त तव्हां खां वधीक ॿियो कंहिंखे ख़बर हूंदी, उहा ॿुधाइण जी ज़रूरत थोरी आहे। जंहिंखे तव्हां हानि चवंदा आहियो उहा आहे लौकिक हानि। धन जी हानि, धन में नुक़सान पइजी वियो, धन जी हानि वॾी हानि मञी वेंदी आहे संसार में। हींअर जीअं व्यापारी चवनि था कि लॉकडाउन जॾहिं अञा खुलियो कोन हो तो व्यापारी चवनि पिया हमारा 400 करोड़ का नुकसान हो गया। सॼे देश जो हूंदो, सॼे देश जा व्यापारी मिली करे जोड़ियो हूंदनि 400 करोड़।
पर हिकु हिकु दुकानदार ईअं पियो ॿुधाए ॼण उन जो 400 करोड़ जो नुक़सानु थियो आहे। ऐं उन में बि हिसाबु लॻायो वियो, नुक़सानु कोन थियो आहे, माल पियो ई आहे न, उहो विकामजे, हा इनखे त नुक़सानु चवनि न, त इहो नुक़सानु थियो छा? ही मां बाजो थो वॼायां, ही तबलो थो वॼाए, मान लो असां रोज़ सत्संग में 100-150 कमाए वठंदा आहियूं, मान लो, पर अगरि सत्संग न कयो त छा इहो नुक़सानु थी वियो? या माण्हू न आया ऐं असां बाजो वॼायोसीं, कंहिं पैसा न रखिया, त इहो नुक़सानु थी वियो छा? नुक़सानु हानि त उनखे चइबो आहे कि मुंहिंजी शइ कोई खणी हलियो वञे ऐं पैसा बि न ॾेई वञे, त कंहिंखे पिया था नुक़सानु चवनि? हलो ॿियो वरी मां पुछियोमान, पत्रकार इंटरव्यू वरितई लॉकडाउन में, त मां चयो मूंखां पुछी तव्हांजी छा राय आहे, दुकान खुलनि नथा? चयोमांसि ही था चवनि असांजो करोड़नि जो नुक़सानु थी वियो आहे, दुकान बंदि आहिनि, त इन जो मतिलबु इहो आहे कि जॾहिं दुकान खुलियल हूंदा आहिनि त करोड़नि जो फ़ाइदो बि थींदो हूंदो, त उहे किथे आहिनि करोड़ रुपया? हिक महीने में 400 करोड़ नुक़सानु, त जॾहिं दुकान हलंदा आहिनि, चालू हूंदा आहिनि, त 400 करोड़ जो फ़ाइदो बि हुजणु खपे, उहो किथे आहे? उनजो कुझु त नज़र ॾियो भली न, उहो कुझु त नज़र अचे कि तव्हां 400 करोड़ जा मालिक आहियो, महीने में 400 करोड़ कमाईंदा आहियो, नज़र किथे थो अचे? धन गया तो कुछ नहीं गया, स्वास्थ्य गया तो कुछ गया, चरित्र गया तो सब गया, पर चरित्र उहो जेको परमात्मा जी नज़र में सुठो हुजे, माण्हुनि जे थोरी सर्टिफिकेट। त हानि भक्ति थी चए, नारद थो चए कि अगरि तव्हां भगत आहियो, भक्तीअ जे मार्ग ते आहियो, त तव्हांखे लौकिक हानिअ जी चिंता छॾणु खपे। मान लो कोई तव्हांजा पैसा खाई वियो, असली हानि इहा आहे, उहा हानि कान्हे कि अॻे एतिरा बचाईंदा हुआसीं हाणे नथा बचनि, उहा हानि कान्हे। हानि इहा आहे कि कोई तव्हांखे ठगे करे, धोखो ॾेई करे तव्हांखां पैसा खसे वियो, 4-5 लख, त हाणे टेंशन थियणु खपे या न थियणु खपे? थियणु खपे न, छो? पहुची विया आहिया तव्हां उन अवस्था ते, मां ई कोन पहुतो आहियां, पहुच गई तूं, छो न थियणु खपे? हींअर मां तव्हांखां लौकिक सवाल थो पुछां, प्रैक्टिकली, आध्यात्मिक पोइ थीजो, ऊंची अवस्था पोइ थीजो, ऐं हिकु ऊंची अवस्था बि तॾहिं थीजो जॾहिं सच में कंदा हुजो जीवन में, उहो ई हिते जवाबु ॾिजो। पहिरीं जनरली पाण ॻाल्हायूं, कोई 4-5 लख धोखो ॾेई खाई वञे त दुख छो न थींदो, टेंशन थींदो, पर भगत खे न करणु खपे। देवर्षि नारद इहो थो चए, छो न करणु खपे? छो त तूं अगरि भगत आहीं, तुंहिंजो भरोसो भगवान में आहे, त तूं उन ते रखी करे निश्चिंत थी वञ न। तूं इहो ई सोच कि कुझु बि अन्याय कोन थियो, कुझु बि ग़लति कोन थियो। इन जो इहो अर्थ न कढिजो कि हाणे मां भगवान ते रखी छॾियो आहे, पाण ई भगवान कढाए ॾींदो पैसा, इहो अर्थ इहो बि कान्हे हिन जो। हिन जो अर्थ आहे सभिनी जे भगतनि जे लाइ आहे कि हानि जेका थिए थी तुंहिंजी धन जी, उहा तूं भुलिजी वञ, भली खाई वञे, भली धोखो ॾेई तोखां वठी वियो हुजे, चाहे तुंहिंजे महिनत जी कमाई हुजे, तूं अगरि भगवान जो भगत आहीं त भगवान जी इच्छा जे बिना त कुझु थींदो कान्हे। त तूं जॾहिं उन जे शरणागत आहीं, चवंदो वहीं तन मन धन सभु तेरा,
त पोइ ही बि उनजो ई हो न जेको खाई वियो, तुंहिंजा थोरी खाई वियो, भॻवान जा खाई वियो आहे पैसा, उनजे हिसे जा हूंदा त पाण ई वठी वठंदसि। तूं त भक्ति कर, तूं त भक्ति करे आनंद प्राप्त कर, टेंशन ख़त्म हमेशा जे लाइ। हुआ सो न्याय, जेको थियो सो सही थियो, थियणो ई हो। ज्ञानी टेंशन ॾियाराईंदव कि हिसाब लगाए किताब लगाए कर्मनि जो लेखो ते इहो ग़लती तुंहिंजी आहे। ज्ञान में ईअं थींदो अथव वरी उलझियल जलेबी, दिमाग़ जो दही ठही वञे। भक्तीअ में सिधो सिधो आहे कि हानि जी चिंता न कर, हानि त हिकु ई आहे। भगवान जंहिं ॾींहुं विसरी वञे उहा ई वॾे मां वॾी हानि आहे, हीअ हानि कान्हे। त इहा त हिकु प्रकार जी अञा हानि कढी आहे। तव्हां जेसि ताईं सोचो बि कहिड़ियूं हानियूं कहिड़ा नुक़सान संसार में थींदा आहिनि, तव्हां ॿुधायो थोरो जेसि ताईं भॼन ॻायूं।
खे छॾियो भित में चुराए जीअरे छॾियऊं ते घोट खे घाए परमानंद कीअं पंहिंज सवारी जंहिंजो भगवान में भरोसो पक्को हूंदो आहे न उहो सांसारिक हानि जी चिंता न कंदो आहे लौकिक हानि जी नुक़सान जी काई भी परवाह न करे ॾिसो प्रयोग चिंता कंदा त टेंशन थींदव ये हो गया वो हो गया ऐं निश्चिंत थी भरोसो रखंदा कि मुझे प्रभु परमात्मा जी इच्छा के बिना कंहिंजी हिम्मत ही काने जो कुछ करे सके मुझो नुक़सान या उन जी रज़ा हूंदी ऐं उहो ही शायद उन रूप में वो ही आयो जेको मुझी हानि करे वियो वो शायद परमात्मा उन जे रूप में आयो तो वो असां बिल्कुल हल्का थी वेंदासीं क्या लेके आए थे तुम भगवत गीता सार क्यों व्यर्थ चिंता करते हो क्या लाए थे क्या लेकर जाओगे पतो तो आहे न इहो सब पर प्रैक्टिकल किथे कंदा आहियूं असांखे बल तो मिले देवर्षि नारद जे हिन सूत्र मां कि हानि लौकिक हानि थिएव त चिंता न कयो पारलौकिक हानि जी ॻाल्हि कान्हे आत्मिक नुक़सान थिएव त चिंता कजो कि मुझो अॼु जो ॾींहुं फालतू हलियो वियो बेकार हलियो वियो भगवान जे भजन जे बिना ईअं ई पराई पचर में निकिरी वियो चिंता कजो पर उल्टो कंदा आहियो उन जो कोई अफ़सोस न उन नुक़सान जो कोई चिंता न पछताव न ऐं हुन लौकिक नुक़सान जो एॾी चिंता भगत खे न करणु खपे लोक हानि हाणे ॿियो ॿुधायो ॿी कहिड़ी थींदी आहे लोक हानि स्वास्थ्य भी लोक में अची वियो स्वास्थ्य जी भी चिंता न करणु खपे हलो धैर्य रखी करे भगवान ते भरोसो रखी करे इलाज कराइणु खपे पोइ धीरे धीरे उहो निकिरी वेंदो पीड़ा जेका बि आहे उहा थींदी शरीर खे अगरि आहे रुअणो हूंदो त रोज़ भी वठंदासीं मन रुअण लाइ मना कान्हे दुख थिए तो शारीरिक पीड़ा आहे ऐं दुख थिए तो रुअण अचे तो दुख थिए तो त उन लाइ मना नथो करे वो ज्ञानी जले भी चवंदियूं अथव रो मत दुख है तो होने दो तेरा निश्चय कच्चा है क्या पर भक्ति में तव्हां रो भले कुछ कयो पर चिंता न कयो दुख अलग अथव कि पीड़ा जो दुख सूर तो थे पर हुन दुख न कयो चिंता तव्हां नोट कजो कॾहिं तव्हांखे शारीरिक तकलीफ़ हुजे न त गॾोगॾु तव्हां हिकु चिंता भी कंदा आहियो कि हाणे छा थींदो कुछ ही तो कोन थी वेंदो पोइ मुंहिंजे पुठियां ॿारनि जो छा थींदो इहा चिंता न कयो ॿियो धन जी हानि स्वास्थ्य जी हानि असली जेका ॻाल्हि चवणी आहे देवर्षि नारद चई आहे जंहिंजे लाइ लोक हानि
यश जस इज़्ज़त जी हानि, लोकनि जे विच में इज़्ज़त घटिजी वञे त भगत खे उहा बि चिंता न करणु खपे। चिंता ई न करणु खपे इन जी बि कि मुंहिंजी इज़्ज़त वधे बि कोन माण्हुनि जी नज़र में। भगत माण्हुनि जे हिसाब सां कोन हलंदो आहे, छो त माण्हुनि जो जेको सिस्टम आहे न उहो कोई स्थाई कोन अथव। भीड़ में तव्हां कॾहिं बि कोई ज़िमेदार माण्हू न ॾिसंदा। का भीड़ हुजे, कुझु बि ॻाल्हाईंदी हुजे, कुझु करे त तव्हां हुन मां कंहिं हिकिड़े खे चओ भाई हेड केरु आहे हिन भीड़ जो, तूं ई? चवंदव न मां छा जो, मां त घुसी वियमि मिड़ई। जंहिंखां बि पुछंदा भई तूं हेड आई, ज़िमेदार केरु आहे तव्हांजो, नेता केरु आहे? कोई बि न। भीड़ में कोई ज़िमेदार कोन हूंदो आहे, जेको ईंदो आहे बसि हथ धोई हलंदो थींदो आहे। गंगा में बहती गंगा में हथ धोई अॻियां हलंदो वेंदो आहे। त भगत अगरि चिंता ई न कंदो आहे न त भीड़नि जो प्रभाव पवंदो ई कोन्हे भगत ते, कि भीड़ छा थी चए, समाज छा थो चए। भगत खे इहा चिंता छॾणु खपे भीड़ जी। भीड़ खे कुझु करे सघंदा तव्हां? अथव, पोइ कोशिशि त कंदा आहियो कि मैं इसको अच्छी लगूं, सबको अच्छी लगूं, सबकी प्यारी बनूं, सब मेरी तारीफ़ करें। अॼु ताईं के कई अथव तारीफ़ दिल सां? नकली न, असली कई अथव कंहिं तारीफ़ करें? छो करेव? तारीफ़ या त मरण खां पोइ थींदी अथव, भई ॾाढी सुठी हुई उषा, ॾाढी सुठी हुई। कोई बि ज़रूरी आहे हिते हुजे उहा, कोई बि तारीफ़ सिर्फ़ मरण खां पोइ स्वर्गीय लॻी वेंदो अथव। भली तव्हां किथे बि हुजो, चवंदव स्वर्गीय सुठी हुई। छो त हाणे आहे ई कोन त बुराई छा कयूंसि हुनजी? आहे त बुराई कबी हुनजी जीते जी त, ऐं उन जी थींदी आहे जंहिं में कुझु सुठाई हूंदी आहे। अगरि तव्हांखे माण्हू गालियूं ॾियणु शुरू कनि न असांखे, त सम्झिजो असां सही पिया था हलूं। या निशानी अथव, ख़ुशि न थिजो, सम्झी वठिजो कि सही पिया था हलूं। स्वामी रामदेव ॿुधायो, चयईं मोरारी बापूअ जी कथा में, मोरारी बापूअ सां गॾु बीह रहियो ऐं चएसि पियो बापू बचपन में भिक्षा वठण वेंदा हुआसीं, सन्यासी थियासीं त भिक्षा घर घर वठण वेंदा हुआसीं। ॾिसो सन्यासी जेको संत, जेको असां त गृहस्थी आहियूं, पर जेको विरक्त संत हूंदो आहे न, के गुरुअ जो चेलो या चेलो न संत पाण, उन्हनि में नियम थींदो आहे भिक्षा करणी आहे। त उन लाइ चवंदा आहिनि कि संत 24 कलाकनि मां 23.5 कलाक बादशाह हूंदो आहे ऐं अधु कलाक भिखारी थी वेंदो आहे। उहो अधु कलाक कहिड़ो? इहो भिक्षा वारो। त स्वामी रामदेव अथव, इहो बि ॿुधायां, बाबा रामदेव न, ही त माण्हुनि जोड़े छॾियो बाबा रामदेव, पर उहा स्वामी रामदेव। उन चई बचपन में जॾहिं नवां चेला थियासीं, घर घर में भिक्षा वठण वेंदा हुआसीं, गुरुअ जो आदेश हो कि हिक ई घर मां मिली वञेव त ॿियो घर न ॾिसिजो। त चई गारियूं ॾाढियूं मिलियूं असांखे भिक्षा वठण में, गारियूं, लानतूं ऐं भॼाइण, जीअं धिकारबो आहे कंहिंखे। त स्वामी रामदेव मोरारी बापू खे चई बापू उन्हनि गारियुनि असांखे गाली प्रूफ ठाहे छॾियो। वॾियूं गारियूं थियूं मिलनि त झेले था वञूं। स्वामी रामदेव चयो ऐं मोरारी बापू खे चई तव्हांखे बि थोरी छॾींदा आहिनि माण्हू। चई असांखे गारियूं जो मिलनि थियूं। स्वामी रामदेव चई एॾियूं मिलंदियूं आहिनि कि ठग आहे, पाण ई पियो चई मुंहिंजे नाले चवंदा आहिनि ठग आहे ऐं इहो लुटेरो आहे, बाबा छाजो आहे, ढोंगी आहे, बिजनेसमैन आहे, सभु पाण ई पियो ॿुधाए मुंहिंजे नाले नेता पार्टीअ वारा छा छा चवंदा आहिनि।
चई पर इन जो अभ्यास असां बचपन में करे चुका आहियूं गारियुनि जो। त गारियूं पिया था खाऊं तॾहिं बि हलूं पिया था, त छा इन जो मतिलबु असां ढीठ आहियूं? न, इन जो अर्थ इहो आहे कि असां सही पिया था हलूं। भई असां, मूंखे त ख़बर आहे कि मुंहिंजो लक्ष्य छा आहे, मुंहिंजो उद्देश्य छा आहे, त मां जंहिं रस्ते ते हलां थो मुंहिंजो कोई स्वार्थ कान्हे, ऐं गारियूं थियूं अचनि त माना मां सही पियो थो हलां। हिते ढीठ वारे जी तारीफ़ कान्हे कि जेको हुजे ई ढीठ लीचड़ गारियूं खाई बि न सुधरे, उन जी ॻाल्हि कान्हे। जंहिंजो लक्ष्य में स्वार्थ कान्हे, त गारियूं खाई बि जेको धर्म नथो छॾे, इन जो मतिलबु आहे कि उहो माण्हू जी परवाह कोन पियो थो करे। उनखे ख़बर आहे कि ये भीड़ कॾहिं हिन पासे थी वेंदी, कॾहिं हिन पासे थी वेंदी, कॾहिं होॾां थी वेंदी, इन जी का वैल्यू ई कान्हे। इहो सम्झी वेंदो आहे भगत, ऐं केवल परमात्मा ते ध्यानु ॾींदो आहे, उन सां जुड़ण जी कोशिशि कंदो आहे, ना कि इन पूरी भीड़ खे पसंदि करण जी। बाबा जन ॿुधाईंदा हुआ दृष्टांत कि पीउ ऐं पुट वञनि पिया, उन्हनि सां गॾु गधो हो, गधो। न, बाबा जन ॿियो ॿुधाईंदा हुआ, ॿई तो ॿुधायां। बाबा जन ही ॿुधाईंदा हुआ, हिकिड़े ब्राह्मण खे दान में गाबो मिलियो, ॾाढो ख़ुशि। अॻे दान में इहे शयूं मिलंदियूं हुयूं, गाबो, गांइ, गाबी। त ब्राह्मण खे गाबो मिलियो, ॾाढो ख़ुशि, कंधे ते रखी अचे पियो। गांव जो ई हिकु गांव मां ॿिए गांव में वञिणो हूंदो हो पंधु, ॾाढो ख़ुशि। 4 ठग हुआ, उनजी नज़र वई, उन्हनि प्लान ठाहियो कि इन खां गाबो खसणो आहे। त अलॻि अलॻि रस्ते ते 4 ठग बीह रहिया। ॿुधो अथव? पहिरियों ठग उन ब्राह्मण खे, तव्हां किथां ॿुधव? जलेबी सत्संग मां। त जलेबियुनि 52 ॻाल्हियूं चोरी कयूं अथनि। कमलाक भॼन पे ॿुधाए, चुमासी त 52 टिकाणनि में ग़ाइबु हुआ। चई ही त चवंदियूं आहिनि असांजो आहे। चुमासी चोर आहिनि, हिननि वटि पंहिंजो कुझु बि कोन्हे, उन्हनि खे पंहिंजो कुझु बि कोन्हे। तॾहिं त जलेबी ठहंदी आहे। पंहिंजो हुजे न त जलेबी न ठहे। जॾहिं हितां चोरी कबो आहे, हुतां चोरी कबो आहे, हुतां जलेबी तॾहिं ठहंदी आहे। हाणे सम्झी वञो, जलेबी महान कोन अथव, उहे जलेबियूं ई अथव। उन्हनि वटि पंहिंजो कुझु कान्हे। हीउ पुराणो दृष्टांत बाबा जे ज़माने जो, चएथी उहो बि ॿुधो आहे, सभु ॿुधो हूंदव। त पहिरियों ठग हुन ब्राह्मण खे चयसि थो, ब्राह्मण देवता पहिरें पई करे चयसि थो, हरिओम, तव्हां भला कुतो खयो अथव? त ब्राह्मण चयसि, कुतो छो खणा, पागल, हल हितां। ब्राह्मण हलंदो रहियो, वरी ॿियो ठग आयसि। ब्राह्मण खे ख़बर कोन्हे कि पाण में मिलियल आहिनि। उहो ॿियो बि चयसि थो, साईं भला कुतो खयो अथव कंधे ते? हुन चयसि, छाजो कुतो आहे इहो? चरियो सम्झो त ई आहे। ब्राह्मण हले त पियो, पर मन भी पियो हले गॾु गॾु। ब्राह्मण भी पियो हले ऐं मन भी चल रहा था। कोमल, मन चल रहा था उसका कि ही माण्हू खे थी छा वियो आहे। हिकिड़े हुन बि चयईं, वरी हे बि पियो थो चए कि कुतो आहे त गाबो, हेठि लाथईंसि, ध्यान सां ॾिसणु लॻो, भई 2 कन, 2 अखियूं, मुंहुं, गाबो ई त आहे। वरी हथ ते हलणु लॻो, वरी टियों ठग आयसि, हुनजी राम राम राम, उहो पहिरें कोन पियसि। छा ज़मानो अची वियो आहे, ब्राह्मण कुते खे खणी पिया था घुमाइनि। कुतो पालणु को सुठो कमु कोन अथव, यादि रखिजो। मां पुछंदोमांव कोन कि घर में कुतो अथव या न, पर सुठो कमु न आहे, उचित भी ना है, शुभ भी कान्हे, फ़ाइदो भी कोन्हे, कुझु आहे ई कोन हुनमें। दुख अथव, नुक़सान अथव। हिकु माई हिकिड़े बाहि वटि वई,
चीज़ वचन कढी ॾियो भाई साहब, असां वटि कोन आई के ॿई ॿाए वटि। हुन चईसि हा वचन खण चवर, छा कढणो आहे वचन? चईसि मुंहिंजो कुतो गुम थी वियो आहे। त हुन चईसि कुतो? चईसि हा कुतो मुंहिंजो टॉमी मूंखे जान खां प्यारो आहे। त माण्हुनि खे थी छा वियो आहे? टॉमी जान खां प्यारो आहे। पोइ के वरी चवनि अरे उहो विलायत जो कुतो आहे, को जहिड़ो तहिड़ो फालतू थोड़ी, फालतू थोड़ी आहे। शास्त्रनि में त उन लाइ मना आहे कि जेको आवड़ो थींदो आहे। असांजो फॉरेन जो कुतो आहे 25,000 वारो। त हिननि चरियनि खे थी छा वियो आहे भाई? कुतो पालियो, ये गधो पालियो, असांजो त कोई मतिलबु कान्हे। पर ये स्टैंडर्ड माण्हू आहिनि, पढ़ियल लिखियल आधुनिक इन खे चइबो आहे छा? पर हिकु कारण अथव, मां उहो बि ॻोल्हियो आहे, माण्हू छो पालींदो आहे जानवर? ताकी मुंहिंजो अहंकार वधे। मां घर अचां त उहो मुंहिंजे पुठियां पुठियां घुमे पुछ हिलाए करे, मां हुनखे सॾु कयां भॼंदो अचे। कंहिं वटि हुजे त सोचिजो इहा ॻाल्हि आहे या कान्हे। ख़ुशी थींदी आहे न जेका, जंहिंखे चओ त ॾाढो कुझु सुठो लॻंदो आहे। मां बसि घर वञी चवां टॉमी, भॼंदो ईंदो आहे। इहा ख़ुशी कान्हे, इहो अहंकार आहे। ॻोल्हिजो कॾहिं, इहो लिकल अहंकार आहे कि मुंहिंजी चए में घोट त आहे कोन, ॿार त आहिनि कोन, हिकिड़ो त आहे हीउ कुतो, चवण मञींदो। त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता। ईंदड़ ज़माने में ही अंग्रेजनि जी नकल पिया था कनि, ॿियो कुझु न। अंग्रेज सुभाणे गधे खे पालींदा न अगरि, त हे बि पालींदा न। ॿिली त पालींदा ई आहिनि, कुतो ॿिली, गांइ नथा पाले सघनि छा? अहिड़ा चरिया सफ़ा जेका उपयोगी आहे उहा नथा पाले सघनि। कुतो हुन में कॉम्पिटिशन कि मेरा कुत्ता तेरे कुत्ते से ज़्यादा अच्छा है। हाणे कुतो अलाए किथां अची वियो, मूंखे ख़ुदि सम्झ में नथो अचे चैप्टर कहिड़ो पियो हले। हा ब्राह्मण वारो, ब्राह्मण गाबे खे ॾिसी सोचण लॻो आहे त गाबो कुतो छो पिया था चवनि, पर 3 ॼणनि चयो आहे त आंध मांध थी वई, हलंदो अचे पियो। चौथो ठग आयसि, हुन बि चई साईं कुतो अगरि चक पाईंदो आहे न त 5 सुई लॻाइणी पवंदी अथव। ब्राह्मण खे चई, ब्राह्मण हाणे चेक बि कोन कयो, गाबे खे फिटी करे वठी भॻो ऐं हू ठग उहो गाबो खणी हली विया। ऐं ॿियो मिसाल जेको मूंखे अचे पियो यादि, पीउ पुट, असांजा वरी बाबा हिनखे ॿुधाईंदा हुआ, शिव ऐं पार्वती बैल ते चढ़ी करे वञनि पिया त माण्हू चवण लॻा कि कहिड़ो ज़मानो अची वियो आहे, वेचारे बैल जे मथां ॿई चढ़ी वेही रहिया आहिनि। हद आहे, वेचारे ते जीव हत्या ऐं जीव जी हिंसा पई थी थिए। त भॻवानु शिव लही वियो बैल तां ऐं पार्वती वेठी रही। अॻिते हलिया त माण्हू चवण लॻा कहिड़ो ज़मानो अची वियो आहे, माई थी करे घोट खां पई थी हलाराए बैल खे ऐं पाण आराम सां वेठी आहे। माई खे त घर जा कम करणु खपनि, पतीअ खां पहिरीं उथणु खपे, सेवा करणु खपे। पार्वती जल्दी सां लही वई। शिव खे चईसि तव्हां वियो भाई पति देव। हाणे शिव बैल ते वेठो, पार्वती पंधु हलनि पिया। त माण्हुनि चयो कहिड़ो घोट आहे इहो, भाई कहिड़ो आहे? वेचारी माईअ खे पंधु पियो थो वठी हले, पंधु पंधु स्त्री ऐं पाण बढ़िया वेही रहियो आहे हटो कटो थी करे, तो भां भाई। हाणे शिव लथो, चईसि पार्वती पाण पंधु ई ॿई पंधु था हलूं, बैल बि पंधु थो हले। तब माण्हुनि चयो
कि अहिड़ा मूर्ख किथे कान ॾिठासीं, बैल जे हूंदे सूंदे पंधु पिया था हलनि। ऐं जेका गॾह वारो दृष्टांत आहे उहो पीउ पुट हुआ, उन्हनि सां बि ईअं ई थियो। पर आख़िरी में उन्हनि पीउ पुटनि छा कयो, सभु ऑप्शन ख़तमु थी विया, सभु दुनिया जे हिसाब सां सभु कयोसीं, त आख़िरी ऑप्शन इहो आहे इन गॾह खे असां पंहिंजे मथे ते था वठी हलूं। उहे पीउ पुट गॾह खे पंहिंजे मथे ते रखी डंडे में ॿधी ऐं खणी हलण लॻा। रस्ते ते पुल आई, गॾो घबराइजी वियो, चई मुंहिंजो कमु आहे माण्हुनि खे विहारणु, हीअ त अलाए छा पिया था कनि। त उहो झोंप ॾेई करे हेठि वञी गॾो किरियो। हाणे तव्हां ॿुधायो, अहिड़ी दुनिया खे तव्हां कॾहिं ख़ुशि करे सघंदा, राज़ी करे सघंदा, संतुष्ट करे सघंदा? पोइ प्रयास छो कंदा आहियो? छो सोचींदा आहियो कि सत्संग जूं ॻाल्हियूं आहिनि त सुठियूं सही बि, पर माण्हुनि जे हिसाब सां थोरो पहिरीं परमिशन त वठूं। माण्हुनि जे हिसाब सां सही आहिनि त कंदासीं, लौकिक परमिशन मिले त कंदासीं, त पोइ तव्हां कोन करे सघंदा। इन करे भॻवान जो भगत कोई विरलो हूंदो आहे जेको दुनिया जी परवाह कोन कंदो आहे ऐं सिर्फ़ भॻवान सां प्यार कंदो आहे ऐं हीअं चवंदो आहे, मुंहिंजा मालिक मारुगो तोखे वणा, मुंहिंजा मालिक मारुगो चाहे दुनिया खे वणाया ना वणा, चाहे दुनिया खे वणाया ना वणा, चाहे दुनिया खे वणाया ना वणा, मुंहिंजा मालिक मारुगो तोखे वणा, मुंहिंजा मालिक मारुगो तोखे चाहतम चित में इहाई आद खां, चाहतम चित में इहाई आद खां, चाहतम चित में इहाई आद खां, साईं तुंहिंजे द्वार जो बोलो बणा, साईं तुंहिंजे द्वार जो बोलो बणा, चाहे दुनिया खे वणाया ना वणा, चाहे दुनिया खे वणाया
मन में थोड़ो सोचजो, अॼु खां ई प्रयोग कजो। जीअं ई सत्संग समाप्त थिए, अगर मन में इच्छा थिएव कि मां वणा, मां थोड़ी नज़र अचां, ओॾी महिल ई सावधान थी वञिजो ऐं सोचजो हेॾो सत्संग जो ॿुधो हो त हाणे मूंखे कंहिंखे वणाइणो कान्हे, चुपचाप निकिरी हली वञिजो। बीठा ॻाल्हाइण त पोइ वरी उहे ॻाल्हियूं शुरू थींदियूं, और कैसी है तू, और सब ठीक है, अच्छी लग रही है, ड्रेस किथां पातई, किथां सुभाई अथई, त थी वियो न वणाइण जूं ॻाल्हियूं स्टार्ट। मां त एतिरो तक बि थो चवांव कि मूंखे बि वणाइण जी कोशिश न कजो, तव्हांजे भले लाइ थो चवांव कि मां हिन खे वणा। वणण हू वारो न, सांसारिक न, भई हिन खे वणंदसि त ही व्यास गतिअ तां चवंदो हीअ सही आहे त बसि मूंखे सर्टिफिकेट मिली वेंदो। इहा बि चाहना न रखिजो कि मां हिन व्यास गतिअ खे वणा त पोइ मां सही साबित थी वञा, इहो बि न, बसि भॻवान खे वणा। हा, पर हिकु प्रार्थना कजो कि इहा व्यास गति असांखे वणे। असां वणूं न वणूं त लाइकात जी ॻाल्हि आहे, ऐं प्रयास जो कोन्हे उहो मामिलो, प्रसाद जो मामिलो आहे। त बसि देवर्षि नारद चए थो कि भाई तव्हां लौकिक हानि जी चिंता छॾे ॾियो, भगत खे घुरिजे कि लोक हानो चिंता न कार्या निवेदितात्म लोक वेदत्वात्। भगत खे घुरिजे कि लोक हानिअ जी चिंता न करे ऐं पंहिंजा सभु कर्म भगवान खे अर्पण करे छॾे। हिते सत्संग जी समाप्ति आहे। बोल श्री कृष्ण भगवान की जय।